राजेंद्राचार्य महाराज जन ॿुधाइनि पिया त शायदि इहा भक्तमाल में कथा न हुजे, हिन ज़माने जी आहे कि भक्तमाली महात्मा थिया आहिनि। भक्तमाली श्री नारायण दास जी, गणेश दास जी महान संत हाणे थिया आहिनि। ॾाढी सुंदर उन्हनि भक्ति कई, वैष्णव भगवत दर्शन कया। त उन्हनि जा ई जेके गुरु भाई आहे हिकिड़े रिश्ते जे अनुसार, उनजो नालो मोहन लाल भक्त हुया, वॾा गुरु भाई, ठीकु आहे। त उहे संतनि वटि आया, उन्हनि संतनि खे चवंदा हुआ खाकसार वाले बाबा। ये नाला अलॻि पइजी वेंदा आहिनि संतनि जा। जे हरिद्वार में संत घाट ते वेठा हूंदा त नालो त हुनजो ॿियो कुझु हो, नालो कंहिंखे पतो कोन्हे, सभु छा चवंदा आहिनि घाट वाले बाबा। हाणे उन्हनि जे गद्दीअ में जेके संत आहिनि, बिल्कुलु सरल संत, साईं जन उन्हनि जो दर्शन करे आया हरिद्वार में, सभु मिली करे। उन्हनि खे श्री भगत जी चवंदा आहिनि, सिंधी संत आहिनि। उहे गंगा जी जो दर्शन रोज़ु मोकिलींदा आहिनि असांखे, ऐं ॾाढो उन्हनि जो प्रेम आशीर्वाद बि। त उहे उन्हनि जे हिन महिल चरणनि में आहिनि। त उन्हनि खे चवंदा घाट वाले बाबा। गंगा जी जो जेको घाट आहे उते वेठा हूंदा, उते ई वेठा हूंदा, बसि भॼन कंदा। कोई न कोई भॻवानु उते पहुचाए छॾींदो, प्रसाद वठंदा। तीअं उन्हनि संतनि जो नालो खाकसार वाले बाबा। त हिकु ॾींहुं उन्हनि जा जेके गुरु भाई आया, मोहन लाल चरणनि ते किरी पिया, बाबा असांखे बसि हाणे मन नथो लॻे संसार में, हाणे कृपा कयो कि हाणे असांखे संन्यास ॾियो। सम्झो था संन्यास? संन्यास यानी जेको माण्हू जीते जी पंहिंजी पगड़ियूं करे छॾे, पंहिंजा पिंड भरणा पवंदा आहिनि संन्यास में। कि मां अॼु जेको संसारी मुंहिंजो नालो हुयो, जेको जीवन हुयो, मां मरी वियुमि, अॼु खां मुंहिंजो ॿियो जनम थियो, गुरु जन मूंखे ॿियो जनम ॾिनो। त हाणे जंहिं पंहिंजा ई पिंड भरे छॾिया त उहो ॿियनि जी पगड़ियुनि में काॾो वेंदो? ॿुधायो न। यानी उनजो संसार सां संबंध विच्छेद थी वियो, केवल परमात्मा सां जुड़ंदो आहे। इहो संन्यास। लेकिन सतगुरु पूरण दरवेश खाकसार वाले बाबा चवण लॻा, मोहनलाल न, मूंखे नथो लॻे अञा तूं संन्यास जे लाइक़ु आहे, भक्ति कर, भक्ति कर, पोइ संन्यास वठजां। बाबा ॾिसो, मां कुछ भी ना है, मुझी जिम्मेदारी भी ना है, कोई घर वारी परिवार बार बच्चा, मुझे कृपा कयो। अरे तुंहिंजो मन अञा वो तैयार न थियो आहे। बाबा संन्यास जो मूंखे मज़ो नथो अचे संसार में, मां खूब भजन तो करण चाहियां। अखियुनि में आंसू अची विया। संतनि खे दया अची वई। हेॾे अखियुनि में आंसू ऐं हेॾे वॾनि खे दया ईंदी आहे, हा न? चओ हरे राम। कई माण्हू त इहो नाटक करे कमु कढंदा आहिनि, जेको कमु न थिए कोई बि, हा, कई मांगण वारा पोइ अखियुनि में आंसू भरे करे पोइ ॾिसो माण्हुनि जा नोट कीअं था ढिला थियनि। इहो त ॾाढो वॾो हिकिड़ो तरीक़ो थी वियो आहे। इहो बि हिकिड़ो कपट आहे। अगरि करे त उहे आंसू भॻवान जे भक्तीअ में वहाए, प्रेम में वहाए, जगन्नाथ भॻवानु मिली वञनि। लेकिन हाणे सेवक जो भाव ॾिसी करे बाबा जी उन्हनि खे दीक्षा ॾेई छॾी, संन्यास ॾेई छॾियो, चोटी कटे छॾी, गेरुआ वस्त्र पाए छॾिया। ठीकु आहे, हली वियो। हफ़्तो गुज़रियो, महीनो गुज़रियो, 6 महीना गुज़रिया, 12 महीना गुज़रिया, कुछ समय अञा गुज़रियो। हिकु ॾींहुं आयो, हिकिड़ी चमचमाती लंबी वॾी ऊंची कार में आयो महाराज। ऐं अची करे बढ़िया हिकु नई गड्डी, बिल्कुलु जेकी नोटनि जी हूंदी आहे, चमचमाता नोट, उहा गड्डी अची करे संतनि जे चरणनि में रखी, प्रसाद रखी, मिठाई रखी, वस्त्र रखी, ऐं मथो टेके, बाबा तव्हांजो दास मोहनलाल। संतनि जो ॾिठो, हैरान थी विया, हिनखे त मां सन्यासी बणायो, हिते नोटनि जी गड्डी खणी आयो आहे, वस्त्र खणी आयो आहे, मिठाइयूं खणी आयो आहे। इन जो मतिलबु माया में फासी पियो। हिनखे त विरक्त बणणो, सभिनि जो त्याग करणो। गड्डी हिननि वटि कानो आई गड्डी। सन्यासी थींदो आहे कोई गृहस्थी आहे? कुछ न चयो। हाणे हो तो चए लाइ नथा पहचाननि छा? बाबा तव्हांजो दास मोहनलाल, मोहनलाल, मोहनलाल। जॾहिं 4 बार ईअं चई त संतन एॾो गुस्से में भरिजी निहारियो, अधूनी जलंदी जी बाबा श्रीचंद साहिब जन जी। आग भरे पई ऐं हेतिरी हेतिरी लकड़ियूं पयूं। बरंदड़ उहा लकड़ी खई ऐं ठका ठक मोहनलाल खे हणी ॾिनो महाराज। झुलसी आग, कपिड़ा वपड़ा जली विया उन में।
चुप थी वियो, हथ जोड़े बीठो रहियो। पोइ सतगुरुनि चवण लॻा उनखे, तोखे थोड़ी बि लज कोन्हे, तोखे शर्म कोन्हे? कीअं तूं जबरदस्ती करे असांखो संन्यास वरितो? मां त पहिरीं तोखे चवां पियो तूं लायक न आहे। चई नोटनि जी गड्डी खणी आयो आहे, इहो ई तुंहिंजो संन्यास आहे? तूं त कंचन दास ठही वएं, पैसे जो दास थी वएं, तूं भगवान नारायण जो दास त न ठहे। हे छा कहे? ॾाढो घटि वधि ॻाल्हायो, गुस्सो निकिरी वञ असांजे अखियुनि जे साम्हूं, वरी करी शकल न ॾेखारजां। इहो संन्यास आहे? संन्यास जो अर्थ आहे सभिनि खां अलॻि थी भगवान जो थी वञ। वो खाराइनि था भोजन तोखे, जॾहिं जानवरनि खे पालनि था तोखे छॾे छॾींदा। धन इकठो करण लाइ तूं संन्यास वरितो आहे? हे गाॾियूं ख़रीदण लाइ, घुमण जे लाइ, हे कपिड़नि जे लाइ? छाजे करे संन्यास वरिते? अखियुनि में आंसू अची विया, किरी पिया चरणनि ते। निकिरी वञ तूं, उथी हली आ। चओ हरे राम। समय गुजरियो साध संगत जी। सतगुरु त सतगुरु, कुछ साल गुजरी विया, 10 साल गुजरी विया, 8-10 साल, पोइ धीरे धीरे पतो पियो त उहे मोहनलाल जेके हा हाणे अहिड़ी भक्ति कंदा आहिनि कि उन्हनि खे एॾो वैराग अची वियो आहे कि महाराज सॼो सॼो ॾींहुं वेठा हूंदा आहिनि। कोई कंबल पाए वञे त जय हो, कोई कंबल लाहे करे खणी वञे तॾहिं बि कुझु न चवंदा आहिनि। सॼो ॾींहुं भूख ते बुखिया बि वेठा हुजनि, बुख ते त काॾी वेंदा कोन्हनि घुरण जे लाइ। कॾहिं कॾहिं 2-2 ॾींहं बि कुझु न खाईंदा आहिनि। कोई कुछ ॾेई वञे तो बस भगवान के भोग लगाए करे वो प्रसाद खाईंदा आहिनि। केवल निरंतर भजन ही भजन कंदा रहंदा आहिनि। आहा, पोइ खाकसार वाले बाबा जे मन में तसल्ली आई, ॾाढो आनंद अची वियो। इनखे कई साल गुजरी विया। हिकु ॾींहुं अहिड़ी घड़ी आई कि खाकसार वाले बाबा चयो त मूंखे पंहिंजे सेवक जो दर्शन करणो आहे, यानी मां उन सां मिलण थो चाहियां, अॼु मां उनखे ॾिसण थो चाहियां। हलो बाबा। हाणे विया ओॾे जाते ॿिए नगर में वञी करे रहंदो। सतगुरु विया ऐं जीअं पहुता वञी करे ऐं दास मोहनलाल अखियूं खोलियूं गदगद थी विया, नेण भरिजी आया, कंठ अवरुद्ध थी वियो, पुठीअ में पसीनो अची वियो, रोम रोम खड़ो थी वियो, कुझु नज़र नथो अचे अखियुनि में। इहा अष्ट लक्षणा प्रेमा भक्ति प्रकट थी वई। जीअं भक्त भगवान जे साम्हूं बीहे त हुनजी कहिड़ी दशा थींदी आहे, उहा ई दशा सेवक जी सतगुरु जे साम्हूं थी वई। किरी पियो चरणनि में। चवनि था किरियो त चरण धोई छॾे। ये श्री कृष्ण भगवान सुदामा जी जा चरण धोता हा न, तीअं दास मोहनलाल जॾहिं सतगुरुनि जे चरणनि ते किरिया त खाकसार वाले बाबा जा चरण धोई छॾियूं। एॾो रुना, गले लगायूं, ॾाढी आशीर्वाद कयूं। चयूं मोहनलाल अॼु अॼु तूं मुंहिंजो नाम सफल कयो आहे, अॼु मुंहिंजी दीक्षा सफल थी, अॼु तुंहिंजो संन्यास सफल थियो, अॼु मूंखे तुंहिंजे मथां गर्व आहे। हा, अॼु अॼु मूंखे तुंहिंजे मथां ॾाढी प्रसन्नता आहे। खणी करे गले सां लॻाए छॾियो। ॾाढो ख़ुशि थियो। चई बाबा उन ॾींहुं अगरि तव्हां डंडी न हणो आहे त मां सुधरा न। साम्हूं जेके माण्हू वेठा चवनि पिया सतगुरु छा था कनि, लेकिन तव्हां ॾाढी करुणा कई। बसि उन ॾींहुं तव्हां जेको ज्ञान ॾिनो, प्यार वारो ज्ञान मां सम्झी न सघियुमि, लेकिन मार वारो ज्ञान सम्झ में अची वियो। इहा तव्हांजी केॾी करुणा हुई। किरी पियो चरणनि में, पोइ वरी उथियो ई कोन। चवनि था इहा हाणे हिन ज़माने जी घटना, यानी सतगुरुअ जे चरणनि में पोइ आख़िरी सांस खई, प्राणनि जो त्याग करे छॾियो। त हिन ज़माने में बि अहिड़ा आहिनि भाई। कई माण्हू पाखंड कंदा आहिनि, नाटक कंदा आहिनि, त असां ईअं न चवंदा आहियूं कि हे कोई चोर आयो, डाकू आयो या पाखंडी आयो, पोइ ईअं चवंदा आहियूं त हे बाबा जी धोखो ॾेई आहे, हे संत धोखो ॾेई आहे। अरे आतंकवादी असांजे सेना जी ड्रेस पाए करे हत्याऊं करे वेंदा आहिनि, त असां ईअं थोरी चवंदा आहियूं सैनिकनि मारियो, ईअं चवंदा आहियूं न आतंकवादियुनि मारियो। पर हिन ज़माने में कोई संतनि जो भेष पाए करे कंहिंखे ठगे वञे, कुझु करे वञे, छल करे वञे, पाप करे, ग़लति कमु करे, त ईअं न चवंदा आहियूं कंहिं चोर कयो, कंहिं पापी कयो, ईअं चवंदा आहियूं बाबा जी हे करे आहे। केॾी वॾी भुल आहे। सचा संत त वरी उहो त सॼी संसार जो कल्याण चाहींदा आहिनि। अगरि संत हूंदो त अहिड़ो कमु ई छो कंदो? अहिड़ो कमु थो करे त वरी संत छा जो थियो? चओ हरे राम। केॾी ग़लति परिभाषाऊं हली वयूं।
काई डिपार्टमेंट आ कोई कम ठीक सां नथो हले त चवंदा आहिनि भाई रेलवे डिपार्टमेंट भगवान के भरोसे। भगवान के भरोसे, भगवान के भरोसे रेलवे डिपार्टमेंट हुजां त पंख लगाए उड़ा में हवाई जहाज खां बढ़िया। वो एक्सीडेंट थिए न, चओ हरे राम। त अहिड़ो असांजो समर्पण हुजणु खपे, प्रेम हुजणु खपे।